अस्सलाम वालेकुम या अली मदद सिंधी व्लॉग दोस्तों कीअं आहियो उमेद कयां थो सभु ठीकु हूंदो दोस्तों तव्हांखे पाण ख़बर आहे असां जातल सुञातल मुख़्तियार अली चांवरी महिरबानी करे यूट्यूब ते यार सपोर्ट कयो टिकटॉक फेसबुक ते जीअं सपोर्ट कंदा आहियो यूट्यूब ते बि सपोर्ट कयो ऐं हूं आहे न थोरो लाइक ऐं कमेंट करे छॾींदो त अॻिते भाउ वधी पवंदो ॿियो ॿुधायो ॿियो ख़ैरु आहे तबियत सही आहे असां भाउ हर माण्हू में सपोर्ट कंदा आहियूं ख़बर आहे ॿियो ॿुधायो कम लॻा पिया आहिनि तबियत सही आहे यार अखियूं ॾाढियूं थी वियूं आहिनि ख़बर ई कान थी पई अलाए छा चकर आहे ऐं ॿी ॻाल्हि रही ॻाल्हि त यार सिंध में बेगुनाह ज़ुल्म थी विया आहिनि नंढा मासूम ॿार खॼा पिया वञनि यार सम्झ में ॻाल्हि कान थी अचे अॻे चवंदा हुआ सिंध में महिमान नवाज़ी हूंदी हुई बाक़ाइदे वॾा ॻाल्हि कंदा पर हींअर यकीन करे सिंध छॾियो त माण्हू मजबूर लॻा पिया आहिनि महिरबानी करे अहिड़ा ज़ुल्म न करायो असांजे